अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो मौज़ू साॻियो सिंधी आहे। मां तव्हांखे तारीफ़ी लेक्चर अॻुवाट ॾेई चुको आहियां। तारीफ़ी लेक्चर में मां सिंधी अदब जो मुकमल तव्हांखे तारुफ़ कराए चुको आहियां। उन में असांखे छा पढ़ंदासीं, छा न पढ़ंदासीं ऐं कहिड़ी रीति पढ़ंदासीं, उहो मुकमल असां पढ़ी चुका आहियूं। हा, हिकिड़ी ॻाल्हि मूंखां ॿुधाइण रहिजी वई हुई, उहो इहो त इस्तिलाह, इश्तिक़ाक़ ऐं हिकु अदद नाविल लिखियलु आहे असांजे क्लास 12 ते। उहो आहे जहानारा नाविल, जेको अब्दुल रज़ाक़ अब्दुल सलाम जो लिखियलु आहे। उहो असां पढ़ंदासीं ऐं सम्झंदासीं त उन खे कहिड़े नमूने पढ़णो आहे ऐं सम्झणो आहे। अॻिते हलूं था। अॻिते हलंदे असां ॾिसूं था त तारीख़, छाकाणि त असांजे अदब जो जेको सिलसिलो आहे उहो मुकमल जुड़ियल आहे तारीख़ सां ऐं अदब सां। अदब छा खे थो चइजे, तारीख़ छा खे थो चइजे, इहे हिकु ॿ गॾियल जेको आहे जुज़ा आहिनि जिन खे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। तारीख़ छा आहे ऐं अदब छा आहे, छो त अफ़लातून जो, अरस्तूअ जो, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे अदब जे बाबति ऐं तारीख़ जे बाबति। ऐं केतिरनि ई मौरिख़नि तारीख़ूं जेके लिखियूं आहिनि उन्हनि खे पंहिंजा पंहिंजा नज़रिया ॾिना आहिनि। तारीख़ हिकु साइंस आहे। साइंस तव्हांखे ख़बर आहे त असां मल्टी डायमेंशनल केतिरनि ई हिसनि में, केतिरनि ई तरीक़नि में वञी असां सोचींदा आहियूं ऐं सम्झंदा आहियूं त असां कहिड़े नमूने असां उन खे अॻिते वधी सघूं था, अॻिते हली सघूं था, अॻिते वधी सघूं था। कहिड़े नमूने सां असां पंहिंजे अदब खे जेको आहे सो परखे सघूं था त कहिड़े दौर जो आहे, कहिड़े वक़्त जो लिखियलु आहे ऐं कहिड़े हुकुमरान जे ज़माने जो लिखियलु आहे। अहिड़े ई नमूने सां तारीख़ हिकु इल्मु आहे, ॼाण आहे, सोच आहे, सम्झ आहे, शऊर आहे, तजुर्बा आहिनि जेके असां पंहिंजे ज़हन जे आधार ते कंदा आहियूं। तजुर्बो जेको असां गुज़िरियल करे चुका आहियूं उन जे आधार ते। शऊर जेको असांखे तारीख़ ॾिनो आहे। तारीख़ में केतिरियूं ई जेको असां तलख़ तजुर्बा हूंदा आहिनि, केतिरा ई असांजा जेको आहे सो सुठा तजुर्बा हूंदा आहिनि। उन्हनि सभिनी तजुर्बनि खे असांजे शऊर में रहियलु हूंदो आहे। उनखे असांजो ज़हन कहिड़ी रीति जेको आहे सो परखे थो, सम्झे थो, इहो असांजी सोच हूंदी आहे, असांजी सम्झ हूंदी आहे, जंहिंजे बुनियाद ते असां तारीख़ खे ऐं अदब खे सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। अहिड़े ई नमूने सां तारीख़ ऐं अदब जो पंहिंजो अज़ली ऐं अबदी रिश्तो आहे। जेकॾहिं तारीख़ आहे त अदब आहे, छाकाणि अदब आहे त तारीख़ आहे। छाकाणि त जेके लिखत में शइ असांखे मिले थी उहा अदब आहे। इहा अदब जी बुनियाद ई आहे जो इन्हनि शयुनि जो पाण में ॻंढापो जुड़ियल आहे त असां इन खे तारीख़ खे ऐं अदब खे गॾाए वठी हलंदा आहियूं। छाकाणि त असां हाणे ॾिसूं था त तारीख़ जुड़े कीअं थी, तारीख़ जी शुरूआति कीअं थी आहे, तारीख़ खे असां केॾां पहुतायो अपनायो आहे। त उन खे ॾिसंदासीं त तारीख़ जेका आहे, तारीख़ जी जेका शुरूआति थी आहे उहा थी आहे ॾंद कथाउनि खां। असांखे के हक़ीक़ी किस्सा न मिलिया आहिनि, हक़ीक़ी कहाणियूं न मिलियूं आहिनि, सचायूं न मिलियूं आहिनि। असां जेको कुझु हिते ॿुधो आहे, पढ़ूं था आगाटे ज़माने जे बारे में, ओल्ड एज जे बारे में, पथर जे ज़माने में या जेको ॿिनि ज़माननि में, त असांजूं ख़याली ॻाल्हियूं त ईअं हूंदो या ईअं थी सघे थो, ईअं थियो हूंदो। उन जे बुनियाद ते माना इहे ॾंद कथा यानी ख़याली ॻाल्हियूं, ख़याली किस्सा, ख़याली कहाणियूं, उन जे बुनियाद ते असांजी तारीख़ वधी आहे। अहिड़े ई नमूने सां जेकॾहिं असां अदब ते नज़र विझूं था, अदब ते नज़र विझूं था त अदब बि असांजो ॾंद कथा ई आहे। शुरूआति जेका मिली आहे असांखे ॾंद कथाउनि खां मिली आहे। लोक किस्सा, लोक कहाणियूं, आम कहाणियूं, जिन्ननि जूं, देवनि जूं, परियुनि जूं, देवियुनि जूं, इहे जेके कहाणियूं आहिनि ॾंद कथा ई किस्सा आहिनि जेके असांखे मिलंदा रहनि था। अदब जा मौरिख़ छा था चवनि इन जे बारे में ऐं कहिड़े नमूने सां चवनि था, इन खे असांखे ॾिसणो पवंदो त अदब सां सचाई उहो ई करे सघे थो जेको तारीख़ सां ऐं फ़लसफ़े सां ॻंढियलु हूंदो। जेको तारीख़ जे फ़लसफ़े सां ॻंढियलु हूंदो उहो ई अदब जी हक़ीक़तुनि खे खोले वाज़िह करे सघे थो। अदब जी हक़ीक़त कहिड़ी? अदब जी हक़ीक़त इहा त कहिड़े ज़माने में छाजो ज़मानो हुयो ऐं उन ज़माने में कहिड़ा लाहा चाढ़ा पे हलिया, छा इंसान ख़ुशहाल हुया या जेको आहे सो राजाउनि, बादशाहनि पंहिंजी जेको आहे सो मनमानी थिए कई, पंहिंजी ॻाल्हियुनि खे ई अॻिते वधाइण जी कोशिशि पई कई। इन्हनि शयुनि खे असां ॾिसी अॻिते वधण जी कोशिशि कंदासीं त अरस्तूअ हिकु पंहिंजो ज़ाहिर कयो। हुन चयो त शाइर आईंदे खां आगाह कंदो आहे। शाइर आईंदे खां आगाह कंदो आहे। असां जेकॾहिं मौजूदा शाइरनि खे ॾिसूं, शाह लतीफ़ खे ॾिसूं या ॿियनि केतिरनि ई वॾनि शाइरनि खे ॾिसूं था त उन्हनि पंहिंजे शाइरीअ में आईंदे जी ॻाल्हि कई आहे
छाकाणि त हर उहो वॾो शाइर जेको क्लासिकल शाइर हूंदो आहे उहो पंहिंजे आईंदे खे नज़र में रखी करे शाइरी कंदो आहे, छाकाणि त उनखे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजे समाज में छा वहे थो, छा वापरे थो ऐं कहिड़ी रीति जेको आहे सो हले पियो थो। इन्हनि सभिनी शयुनि खे नज़र में रखंदे शाइर पंहिंजी शाइरी कंदो आहे। तंहिंजे करे ई अरस्तूअ मुअर्रिख़ खां तारीख़दान खां वधीक जेको पुर असर ऐं मुआसिर जेको सम्झो आहे उहो शाइर खे सम्झो आहे ऐं उनखे वधीक दाद ॾिनो अथई जॾहिं त जे शाइरी आफ़ाक़ी सचायुनि सां ताल्लुक़ु रखे थी। शाइरी आफ़ाक़ी यानी कि जेके सचायूं आहिनि, हक़ीक़तूं आहिनि, उन्हनि ते मबनी हूंदी आहे। असांजे तारीख़ में केतिरा ई जेको आहे सो घोटाला थींदा आहिनि, केतिरा ई जेको आहे सो अणबराबरि थींदियूं आहिनि, केतिरियूं ई नाइंसाफ़ी थी वेंदियूं आहिनि, छाकाणि त तारीख़ ॿिनि क़िस्मनि जी लिखी वेंदी आहे। हिकिड़ी तारीख़ उहा लिखी वेंदी आहे जेके बादशाह हुकुमरान पंहिंजे दरबार में वेही पंहिंजे लाइ लिखाईंदा आहिनि, जंहिंमें उहो ज़ाहिर कयो वेंदो आहे त उन दरबार में केतिरा जेको आहे सो वज़ीर आहिनि, उन दरबार में केतिरो सोन आहे, उन दरबार में केतिरा माण्हू आहिनि, उन दरबार जो छा जेको आहे उन दरबारनि कहिड़ा क़िला ठाहिराया, कहिड़ा जेको आहे सो ॿियो मां इमारतूं जोड़ायूं, उन्हनि जो तारीख़ रक़म कंदो, छाकाणि उहो हुकुमरान या बादशाह सिर्फ़ु पंहिंजी ज़ाती तारीख़ लिखाईंदो आहे, उन में पंहिंजी ज़ाती तारीफ़ कराईंदो आहे। जॾहिं त हिकु मुअर्रिख़ तारीख़ लिखणु शुरू कंदो आहे, हिकु तारीख़दान तारीख़ लिखणु शुरू कंदो आहे त उहो पंहिंजी ज़ाती तारीख़ न लिखंदो आहे, उहो अवाम में लही वेंदो आहे, अवाम जी सोच सम्झ जे मुताबिक़ वञी जेको आहे सो कहाणी लिखंदो आहे, ॻाल्हियूं लिखंदो आहे। तंहिंजे करे असां उनखे चऊं था त उहो तारीख़दान जेको आहे उहो वधीक मुअसिर आहे बजाए उनजे। ऐं ॿी असांखे जेका तारीख़ मिले थी उहा शाइरीअ मंझां, नसुर मंझां, उन्हनि मंझां मिले थी। जेके शाइर आहिनि, शाइर बि हिकु तारीख़ रक़म कंदा आहिनि, नसुर नगार बि हिकु तारीख़ रक़म कंदा आहिनि, कहाणीकार बि हिकु तारीख़ रक़म कंदा आहिनि, नावल निगार बि हिकु तारीख़ रक़म कंदा आहिनि, आतम कथाउनि वारा बि हिकु तारीख़ रक़म कंदा आहिनि। जेकॾहिं असां परे कोन था वञूं, पंहिंजे 1947 विरहाङे जो विरसूं था त उन जे दौरान ई जेके मुख़्तलिफ़ तारीख़, हिकु सियासी तारीख़ लिखी वई, सियासी तारीख़ पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे दौरान ॿिन्ही में लिखी वई आहे। पाकिस्तान जे जेके मुअर्रिख़ आहिनि उन पाकिस्तान जे जेको आहे सो जेको फेवर में लिखियो आहे, जॾहिं त हिंदुस्तान जे जेतिरा बि मुअर्रिख़ आहिनि उन हिंदुस्तान जे फेवर में लिखियो आहे। छा मूंखे तव्हां फ़ैसिलो करे ॿुधायो, बरे सग़ीर जी तारीख़ अलॻि अलॻि हुई छा? पाकिस्तान या हिंदुस्तान जॾहिं हिक ॿिए खां अलॻि अलॻि थिया या ॿिनि हिसनि में विरहाइजियो हिंदुस्तान, त छा उन्हनि ॿिन्ही जी तारीख़ अलॻि हुई छा? अलॻि कान हुई, पर पाकिस्तानी मुअर्रिख़नि तारीख़दाननि पंहिंजे हैसियत ते लिखी आहे, पंहिंजे जेको आहे सो फेवर में लिखी आहे। जॾहिं त हिंदुस्तान जे जेके मुअर्रिख़ आहिनि उन्हनि पंहिंजे फेवर में लिखी आहे। अहिड़े नमूने सां असांखे हक़ीक़त किथे मिलंदी? हक़ीक़त असांखे मिलंदी अदब मां। अदब छा आहे उहो मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए छॾियां। ज़िंदगी, इंसानी ज़िंदगीअ जी अकासी, इंसान कीअं जुड़े थो, कीअं रहे थो, कहिड़े नमूने सां अॻिते वेही वापरे थो। असांखे परे कोन था वञूं, असांखे मां ॿिनि चइनि जेको आहे सो आतम कथाउनि जो ज़िक्र कयां थो, उन आतम कथाउनि में असांखे हक़ीक़तूं नज़र ईंदियूं त उन वक़्त में पाकिस्तान जा हालात कहिड़ा हुया, सिंध जा हालात कहिड़ा हुया ऐं असांजी सियासी तारीख़ुनि में छा लिखियो वियो आहे। जेकर असां तारीख़ ॾिसूं था त मोहन कल्पना जे आतम कथा आहे बुख, इश्क ऐं अदब, उन में केतिरनि ई जेको आहे सो उन वक़्त जे आम माण्हुनि जो संदसि हालातनि जो वाज़े थियल आहे त सिंध में कहिड़ा हालात हुया ऐं कहिड़े नमूने सां उन्हनि सिंधियुनि खे हितां ज़बरदस्ती कढियो थी वियो ऐं कहिड़े नमूने सां उन्हनि खे हितां निकाली ॾिनी वई आहे। अहिड़ी ई रीति असां हरि मोटवाणीअ जी कहाणी जे आख़िरी पन्ना पढ़ूं था त उन जी दर्द कथा उते पूरी लिखियलु आहे, जेका असांखे हक़ीक़तनि में कंहिं बि सियासी तारीख़ में उहा कोन मिलंदी त असांजे हितां वारे हिंदुनि सां छा थियो ऐं सिंधी जेके हितां विया उन्हनि सिंधियुनि सां उते कहिड़ा हालात गुज़रिया, उहे मुकमल उन्हनि पंहिंजी आतम कथाउनि में लिखियल आहिनि जेके असां ॾिसी सघूं था। अहिड़ी ई रीति असांजी सियासत में त असां तारीख़ ॾिसूं था त सियासत में वॾा वज़ीर हुकुमरान पंहिंजनि जेको आहे उन्हनि जूं आतम कथाऊं, उन्हनि जो जेको आहे सभु किसा कहाणियूं लिखिजी वेंदा आहिनि, पर हिकु आम माण्हूअ जो किसो न लिखियलु हूंदो आहे, हिकु आम माण्हूअ जी रवाजियत कान लिखियलु हूंदी आहे। जेका पोपटी हीरा नंदाणी पंहिंजे आतम कहाणी में ॿुधाए थी त मां महज़ शादी इन ई करे कान कई त मूं वटि एतिरा पैसा या ॾोकड़ कोन हुया जो मां ॾाज ॾेई सघां। हाणे इहा असांजे स्टेट जी, असांजी गवर्नमेंट जी, असांजे हुकूमत जो ज़िम्मेदारी हूंदी आहे, पर असांजे कंहिं बि सियासी तारीख़ में इहा लिखियलु न हूंदो आहे त असां वटि हालात अहिड़ा आहिनि। अहिड़े ई नमूने सां असां जेकर अॻिते वधूं था, अॻिते चऊं था त इन्हनि तारीख़ुनि खे रक़म करण जे लाइ अदब हिकु अहम वसीलो आहे। अदब जेको इंसानी
जज़्बनि जो, उमंगनि जो वाज़ह करे थो। अदब छाखे थो चइजे, इन जे लाइ मुख़्तलिफ़ जाया आहिनि जेके ॿुधाइनि था त अदब जेको आहे सो सिधी रीत इंसानी ज़िंदगीअ सां ताल्लुक़ रखे थो, इंसानी ज़िंदगीअ सां लाॻापियल आहे ऐं इंसानी ज़िंदगी ई उन जो महवर आहे। अदब बराए ज़िंदगी आहे, ज़िंदगी आहे त अदब बि आहे, छाकाणि त अदब में ज़िंदगीअ जी ई अकासी कई वेंदी आहे। अदब जूं केतिरी वज़ाहतूं थियल आहिनि, जॾहिं त असां ॾिसूं था त केतिरनि ई मौरखनि, केतिरनि ई फ़िलासफ़नि अदब जूं मुख़्तलिफ़ जेको आहे सो डेफिनेशन्स या वज़ाहतूं कयूं आहिनि, वस्फ़ूं ॾिनियूं आहिनि। जॾहिं त सभ खां पहिरीं जेका असांखे वज़ाहत मिले थी उहा अफ़लातून वटि द रिपब्लिक किताब में मिले थी, जेका अदब खे दोखो या सभिनी गुण जी माउ हुजे। छो कहिड़ो सबबु आहे जो अफ़लातून एॾी वॾी जेको आहे वस्फ़ जारी करे छॾी, जॾहिं त अॻिते हली पाण ई चए थो त अदब खे जेको आहे सो इंसानी अख़लाक़नि जे सुधारे हुअण जे लाइ हुअणु घुरिजे। जॾहिं त हुन शाइरनि खे निकाली ॾेई छॾी, चई शाइर जेके आहिनि इख़लाक़ जा, उहे इख़लाक़ जे ख़िलाफ़ आहिनि। जॾहिं त केतिरनि ई मौरखनि, केतिरनि ई तारीख़नि ऐं केतिरनि ई फ़िलासफ़नि में इहा ॻाल्हि वाज़े कई आहे त शाइर आईंदे जो उनवान जॾहिं असां ॾिसूं था पिया, जॾहिं असांखे ख़बर आहे, असां केतिरा ई मिसाल असांखे मिलनि था त शाइर आईंदे खां आगाह कंदो आहे। अहिड़ी तरह जॉन राइट जी जेका वस्फ़ आहे उन अदब खे सम्झो आहे सिख्या ऐं विंदर। जॉन राइट जेको आहे उन जेको अदब खे चयो आहे उहो आहे सिख्या ऐं विंदर। हाणे विंदर छा आहे ऐं सिख्या छा आहे, ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि। सिख्या असां समाज मां छा सिखूं था, छा पढ़ूं था, छा वापरायूं था उहा, ऐं विंदर त असां उन में कहिड़ी शइ तरीक़े सां पंहिंजो पाण खे जेको आहे उन में समोए सघूं था ऐं कहिड़ी शइ मां लुत्फ़अंदोज़ थी सघूं था। इन्हनि सभिनी खे अदब इहो ई आहे। जॾहिं असां पंहिंजे समाज में कहिड़ी शइ खे ॾिसी परखे सम्झी असां उन मां विंदर वठी सघूं था ऐं उन मां असां छा सिखी सघूं था। अहिड़ीअ तरीक़े सां आर्नल्ड वरी मतिलबु आर्नल्ड हिकु पंहिंजी डेफिनेशन ॾिनी जंहिंमें उनखे अदब ज़िंदगी जी तनक़ीद ऐं उन जी तफ़सीर आहे। लिटरेचर इज़ अ क्रिटिसिज़म एंड एक्सप्लेनेशन ऑफ ह्यूमन लाइफ। इंसानी ज़िंदगी जेका आहे उहा असांजी तनक़ीद आहे। असां पंहिंजो पाण खे बुरो भलो सोचे सम्झे चवंदा आहियूं त अॻे खे बुरो चऊं भलो चऊं, कहिड़ी रीत चऊं था, उहो छा आहे असांखे किथे ख़बर पवंदी आहे, उहा असांखे अदब में ख़बर पवंदी आहे, उहा असांखे लिटरेचर में ख़बर पवंदी आहे त इहो सही आहे या ग़लति आहे। छाकाणि बज़ार ख़ुदि असां पंहिंजे अंदरि ॾिसंदा आहियूं त असांखे का बुराई नज़र न ईंदी आहे। जॾहिं त असां कंहिं कहाणी में, कंहिं नॉवल में, कंहिं आत्मकथा में या कंहिं जेको दंत कथा में उन शइ खे ॾिसंदा आहियूं त उनखे बुरो चवंदा आहियूं। ख़ुदि उहा जेकॾहिं असांखे पंहिंजो पाण में अंदरि ॾिसणु घुरिजे उहो वधीक बहितर आहे। इन करे उनखे क्रिटिसिज़म ऑफ लाइफ वधीक जेको चयो आहे इहो बहितर आहे। अहिड़े नमूने सां अलामा आए काज़ी जी जेका वज़ाहत आहे उहा सभिनी खां वज़नदार आहे, सभिनी खां जानदार आहे। छाकाणि त हुन नंढड़नि आम लफ़्ज़नि में सम्झाए छॾियो आहे त अदब जी माना आहे रेडियो ॾींदड़ ॿार खे पंधु सेखारणु। रेडियो ॾींदड़ ॿार खे पंधु सेखारणु। हाणे जंहिं ॿार खे रेडियो नथियूं हुजनि उनखे पंधु सेखारणु। जेको ॿारु रेडियो ॾे पियो थो उनखे पंधु सेखारणु। माना जेको समाज अञा जेको हलणु कोन सिखियो आहे, जंहिंखे इख़लाक़ कोन्हे, अदब कोन्हे, एहतराम कोन्हे, उन्हनि सभिनी खे उन्हनि शयुनि जी सिख्या ॾियणु, उन्हनि खे सम्झाइणु, उन्हनि खे परखणु, उन्हनि खे ॿुधाइणु त अदब छा थो चइजे, ज़िंदगी छा थी चइजे ऐं ज़िंदगी जी माना छा आहे। इस्तिलाही माना में इहा साॻी ॻाल्हि आहे जेका असां आम तौर ते ॾिसंदा आहियूं। हिकु अणघड़ियल काठ खे रंधो खणी साफ़ सुथरो करणु। वण मां काठी पटे अचे सां रखी छॾियूं, छा उहा कुर्सी थी वेंदी, छा उहा टेबल थी वेंदी, छा उहा मेज़ थी वेंदी, या उहा का ॿियो को शइ थी वेंदी, कतई कोन थींदी। उन वक़्त ताईं कोन थींदी जेसि ताईं असां उनखे रंधो हणंदासीं, खणींदासीं या जेसि ताईं का शिकिल न ॾींदासीं, उन वक़्त ताईं उहो बहितर कोन थींदो, बहितर तॾहिं थी सघंदो। उहा कुर्सी तॾहिं थींदी, उहा मेज़ तॾहिं थींदी जॾहिं असां उन अणघड़ियल काठ खे घड़े साफ़ कंदासीं, रंधींदासीं ऐं का शिकिल ॾींदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो समाज आहे। इन समाज में जेके ओणायूं आहिनि, जेके बुरायूं आहिनि, जेके ख़राबियूं आहिनि, उन्हनि ख़राबियुनि खे पहिरियों जेको आहे सो आगू रखिबो ऐं उन्हनि जो तदारुक कबो त इहे जेके शयूं आहिनि इहे ख़राबु आहिनि, इहे ग़लति आहिनि ऐं पोइ असां उन्हनि खे ख़राबियुनि खे हटाए करे पंहिंजे उन्हनि ख़राबियुनि खां चङाइयुनि में आणे सघूं था। इहे नंढियूं नंढियूं डेफिनेशन्स हुयूं, नंढियूं नंढियूं वस्तूं हुयूं जेके असांखे
केतिरनि ई मौरखनि केतिरनि ई फिलासफ़र वटां मिलंदियूं अदब जूं ॿियूं केतिरियूं ई डिफिनेशन्स आहिनि हर हिकु पंहिंजी पंहिंजी जेको आहे सो वज़ाहत ॾिनी आहे अन वज़ाहतुनि खे असां हिते कोन था करे सघूं पिया तमामु डिघी थी हा अलबत्ता आहिस्ता आहिस्ता असां इन अदब जे बाबति ॻाल्हाईंदा रहंदासीं छाकाणि हीअ अञा शुरूआति आहे अॻिते हली केतिरा ई अहिड़ा मौज़ू ईंदा जेके इन अदब सां रिलेटेड ऐं असांजी ज़िंदगी सां वाबस्ता आहिनि जेके असां पासे कंदा रहंदासीं। महिरबानी।